ईद जी रात खे लैलतुल जाइज़ चइबो आहे, यानी इनाम मिलण जी रात। त माने पूरे रमज़ान मुबारक में जेके भी इबादतूं कयूं, नमाज़ूं पढ़ियईं, रोज़ा रखियईं, तिलावत कयईं, सदक़ात ख़ैरात ॾिनई, तस्बीहात व नवाफ़िल, तो उन्हनि समूरनि नेकिन जो अल्लाह तबारक व तआला इन रात में बाने खे अजर अता फ़रमाए। ॾिसो, हिकु मज़दूर आहे, मज़दूरी करे, मिसाले तौर ते राज़ो आहे, दीवार ठाहे सॼो ॾींहुं मज़दूरी कई, शाम जो जॾहिं टाइम आयो आहे मज़दूरी वठण जो, त हू मालिक वटि वञी करे मज़दूरी वठण जे बजाए हू वञी करे जेको कमु करे आयो आहे, दीवार जंहिं ठाही हुई सॼे ॾींहं में, उन खे धिका ॾेई करे किराए विझे, त अया इहो मज़दूर मज़दूरी जो हक़दार थींदो, या अञा बि उन जे मथां हू घर जो मालिक नाराज़ थींदो जंहिं हिन खे मज़दूर रखियो? यकीन उहो नाराज़ थींदो। त असां रमज़ान मुबारक जो इबादत कयूंसीं, त ईद जी राति मज़दूरी मिलण जी राति आहे, तंहिं करे माण्हू अल्लाह जे दर ते अचे, रब जी इबादत में गुज़ारे। पोइ सॼो महीनो इबादत करण खां बाद में ईद जी राति शॉपिंगूं, मार्केटुनि जा अजाया चकर, उन खां पोइ मुख़्तलिफ़ फंक्शन जिन में बेहूदे शयूं ऐं अल्लाह तबारक व तआला जी नाफ़रमानी जा कम, ॻाइण वॼाइण, त इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके बाने जे आमाल खे ज़ाय कनि थियूं। मानो वरी बि गुनहगार थो पए थो, तंहिंजे करे ईद जी राति मानो कोशिशि करे अची करे अल्लाह तबारक व तआला जी बंदगी ऐं इबादत करे, इन राति में अल्लाह ताला खे राज़ी करे। इब्न माजा शरीफ़ जी रिवायत आहे, हज़रत अबू उमामा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां, त आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन क़ाम लैलतल ईदैन मुहतसिबन लिल्लाहि लम यमुत क़ल्बुहु यौम तमूतुल क़ुलूब। आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ॿिन्ही ईदनि, ईद उल फितर ऐं ईद उल अज़हा जी रातिनि में जेको माण्हू इबादत थो करे ऐं अल्लाह तबारक व तआला खां सवाब जी उमेद करे, ख़ालिस अजर जे लाइ हू इबादत थो करे, लम यमुत क़ल्बुहु यौम तमूतुल क़ुलूब, त उन जो दिलि उन ॾींहुं कोन मरंदो जंहिं ॾींहुं कई दिलियूं मुर्दा हूंदियूं। उलमा इकराम इन जा ॿ मतिलब लिखिया आहिनि। अवल ही त क़यामत जो ॾींहुं तमामु होलनाक ॾींहुं, माण्हुनि खे सख़्तु परेशानी दामनगीर हूंदी, ज़िंदगी खां मौत खे तरजीह ॾींदा, कुफ़ार जी त अजीब कैफ़ियत हूंदी, वयक़ूलुल काफ़िरु या लैतनी कुन्तु तुराबा, काश के आउं मिट्टी थी वञा, ख़तमु थी पवां। त उन वक़्त में ईद जे रातिनि में इबादत करण वारनि ॿारनि खे अल्लाह तबारक व तआला अमुन ऐं अमान नसीब फ़रमाईंदो। ऐं ॿियो जो मतिलबु इहो आहे त जेको शख़्स ईदैन जी रातिनि में इबादतूं करे, अल्लाह तबारक व तआला उन खे दुनिया जी मोहब्बत में दीवानो कोन बणाईंदो, छो त दुनिया जी मोहब्बत में ग़रक़ थी वञणु, मुस्तग़रक़ थी वञणु, इहो बि दिलि जो मरणु आहे, ऐं इहो शख़्स बुरे मौत खां बि महफ़ूज़ रहे थो। वरी जॾहिं ईद जो ॾिहाड़ो अचे थो, त ईद जो ॾिहाड़ो आहे त इहो बि तमामु बाबरकत ॾिहाड़ो आहे, जो अल्लाह तबारक व तआला उन ॾिहाड़े में दाऊं लॻराए। तिबरानी फिल कबीर जी रिवायत आहे, हज़रत साद बिन औस अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां, हू रिवायत करे थो पंहिंजे पीउ औस अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, इज़ा कान यौमुल फित्र वक़अतिल मलाइकतु अला अब्वाबित तुर्क, जॾहिं ईद जो ॾींहुं ईंदो आहे त फ़रिश्ता अची करे रस्तनि ऐं घिटियुनि जे मुंड ते बीहंदा आहिनि ऐं निदाऊं ॾींदा आहिनि, उग़दू या माशरल मुस्लिमीन इला रब्बिन करीमिन, हे मुस्लमान जी जमात पंहिंजे रब करीम ॾे अचो, यमुन्नु बिल ख़ैर,
जेको तव्हांखे जे मथां एहसान थो करे नेकी जी तौफ़ीक़ ॾेई करे सुम्म युसीबु अलैहिल जज़ील पोइ वरी उन नेकी जे मथां तमामु वॾो सवाब ऐं अजर थो अता फ़रमाए। लक़द उमिरतुम बिक़ियामिल लैल फ़क़ुमतुम, अलबत्त तहक़ीक़ तव्हांखे राति जे बीहण ऐं राति जी इबादत जो हुकुम कयो वियो। फ़क़ुमतुम, पोइ तव्हां इबादत कई। व उमिरतुम बिसियामिन नहार फ़सुमतुम, तव्हांखे ॾींहं जे रोज़े रखण जो हुकुम कयो वियो, तव्हां ॾींहं जा रोज़ा बि रखिया। व अतातुम रब्बकुम, पंहिंजे रब खे जी तव्हां इताअत ऐं फ़रमान बरदारी कई। फ़क़्बिज़ू जवाइज़कुम, हाणे पंहिंजो इनाम वठो, पंहिंजो बदिलो वठो। फ़इज़ा सल्लौ, पोइ जॾहिं इहे ईद जी निमाज़ पढ़नि था, निमाज़ खां फ़ारिग़ थियनि था, नादा मुनादिन, त हिकु मुनादी निदा थो ॾे, अला इन रब्बकुम क़द ग़फ़र लकुम, ख़ुशि थियो, ख़बरदार, बेशक तव्हांजे रब तव्हांखे माफ़ करे छॾियो आहे। फ़र्जिऊ राशिदीन इला रिहालिकुम, हाणे ख़ुशि खुरम थी करे पंहिंजे घरनि ॾे मोटी वञो। फ़हुव यौमुल जाइज़ा, ही यौमुल जाइज़ा आहे। त ईद जी निमाज़ जेका आहे हू बाने जी रज़ा जो सबबु बणिजी थी वञी करे बानो ईद जी राति खे बि गनीमत सम्झे, उन जी इबादत करे ऐं पोइ सुबुह जो सवेर वेंझी संहिंजी ईद जी तयारी करे अल्लाह तबारक व तआला जे दर ते अची करे रहे। ऐं अल्लाह तबारक व तआला उन ॿारनि खे अजीब अजर थो ॾे। हिकु ॿिए हदीस में अचे थो त अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि खां पुछा थो फ़रमाए, मा जज़ाउल अजीर इज़ा अमिल अमलहू, उन मज़दूर जो छा अजर आहे जेको पंहिंजे अमल खे मुकमल करे। फ़रिश्ता चवनि था, इलाहुना व सय्यदुना जज़ाउहु अन तुवफ़ियहु अजरहु, असांजा इलाह, असांजा आका, उन जो बदिलो त हीअ आहे जो उन जो अजर उन खे पूरो ॾिनो वञे, उन जी मज़दूरी उन खे पूरी ॾिनी वञे। त अल्लाह तबारक व तआला फ़रमाए थो, फ़इन्नी उशहिदुकुम या मलाइकती, ए फ़रिश्तो, ऐं रब तव्हांखे हिन ॻाल्हि जो शाहिद थो बणायां त अन्नी क़द जअलतु सवाबहुम मिन सियामिहिम शहर रमज़ान, बेशक मूं बणायो आहे उन्हनि जे सवाब खे उन्हनि जे रमज़ान जे रोज़नि मां, व क़ियामिहिम, ऐं उन्हनि जे राति जे क़ियाम ऐं नवाफ़िल तरावी मां, रज़ाई व मग़फ़िरती, पंहिंजी रज़ा ऐं पंहिंजी मग़फ़िरत खे, यानी उन्हनि ॿारनि खे मूं माफ़ करे छॾियो ऐं उन्हनि ॿारनि खां राज़ी थी पियो आहियां। ऐं अल्लाह तबारक व तआला ऐलान थो फ़रमाए, या इबादी सलूनी फ़इज़्ज़ती व जलाली ला तसअलूनी अल यौम शैयन फ़ी जमइकुम लिआख़िरतिकुम इल्ला आतैतुहु, मूंखां घुरो, मुंहिंजी इज़्ज़त जो कसम, मुंहिंजे जलाल जो कसम, तव्हां अॼु जे मेड़ाके में, ईद वारे मेड़ाके में आख़िरत जे मुतलिक़ जेको बि सुवाल कंदव ऐं रब तव्हांखे अता कंदुसि। वला लि दुनियाकुम इल्ला नज़रतु लकुम, ऐं जेको दुनिया जे लाइ तव्हां घुरंदव ऐं उन में तव्हांजी मसलिहत खे ॾिसंदुसि। फ़इज़्ज़ती, मुंहिंजी इज़्ज़त जो कसम, लअस्तुरन्ना अलैकुम असरातिकुम मा राक़बतुमूनी, जेसीं ताईं तव्हां मुंहिंजी रिआयत कंदा रहंदव, मुंहिंजा फ़रमान बरदार रहंदव, त तव्हांजे ऐबनि खे ढकींदो रहंदुसि। व इज़्ज़ती व जलाली ला उख़ज़ीकुम वला उफ़ज़िहुकुम बैन असहाबिल हुदूद, मुंहिंजी इज़्ज़त जो कसम, मुंहिंजे जलाल जो कसम, ऐं तव्हांखे रुसवा ऐं ज़लील कोन कंदुसि तव्हांजे दुश्मननि ऐं मुक़ाबिल जे साम्हूं। वनसरिफ़ू मग़फ़ूरन लकुम, हाणे पंहिंजे घरनि ॾे मोटी वञो, बख़्शिया बख़्शाया। क़द अर्ज़यतुमूनी व रज़ीतु अनकुम, अवां मूंखे राज़ी कयो आहे ऐं आउं तव्हां खां राज़ी थी वियो आहियां। फ़तफ़रहुल मलाइका व तस्तबशिरु बिमा युअतिल्लाहु अज़्ज़ व जल्ल हाज़िहिल उम्मत इज़ा अफ़्तरू मिन शहरि रमज़ान, पोइ फ़रिश्ता ख़ुशि थियनि था ऐं मुरकनि था, खिलनि था उन अजर सबबु जेको अल्लाह तबारक व तआला इन उम्मत खे अता फ़रमाईंदो आहे रमज़ानुल मुबारक जे रोज़नि जे मुकमल थियण वक़्तु। त हीअ ईद जी तमामु वॾी फ़ज़ीलत आहे त असां कोशिशि कयूं त इन लैलतुल जाइज़ा में ऐं यौमुल जाइज़ा, यानी ईद जी राति
ऐं ईद जे ॾींहं में पंहिंजे अल्लाह खे